गली गली ऐं घर घर गूंजन सिंध अमर जा नारा 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 जिए सिंध वारा जियन सिंध टोपी अजरक वारा। सखर जी समाजी तंज़ीम आदमशाह नवगोठ वेलफेयर एसोसिएशन पारां CN न्यूज़ जे सॾ ते सिंध जे सक़ाफ़ती ॾींहं जे सिलसिले में मच कचहरी ऐं महफ़िल मौसीक़ी जो प्रोग्राम मुनक़िद कयो वियो, जंहिंमें सियासी समाजी अॻवाननि समेत इलाइक़े वासियुनि खे वॾे अंग शिरकत करे बाहि जो सेक ते सूफ़ियाणनि कलामनि खे इंजॉय कयो। मच कचहरी प्रोग्राम में आयल महिमाननि जी आजियां कंदे आदमशाह वेलफेयर जे चेयरमैन गुलाम मुस्तफ़ा महर, माजिद नौर, सैयद अली शाह, रईस कंबर अली जमाली, ज़ुबैर भयो ऐं ॿियनि खेनि अजरक ओढाया विया। उन मौक़े ते PTI सूबाई अॻवान हाजी दीदार अली जतोई, PP अॻवान डॉक्टर अरशद मुग़ल, साकिब अवान, समाजी सियासी अॻवान निज़ामुद्दीन सुमरो, समाजी अॻवान अली मर्दान शेख, तस्लीम मलिक, शम्सदीन खोसो, सैयद अज़ीज़ शाह ॿियनि तक़रीब खे ख़िताब कंदे चयो त ज़िंदा क़ौमूं पंहिंजी सक़ाफ़त खे उजागर कंदियूं रहंदियूं आहिनि। 4 डिसेंबर ते CN न्यूज़ प्लस समेत ॿी मीडिया सां गॾु मल्हाईंदासीं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।